नाज़रीन ख़बर ॾींदा रोहड़ी मां जिते करबला जे वाक़े खां बाद मुसलसल बीमार रहंदड़ कैदी हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जे शहादत जे हवाले सां 25 मुहर्रम अल हराम ते रोहड़ी में मातमी जुलूस बरामद कया विया। उन जा तफ़सील हासिल कयूं था रोहड़ी मां असांजे नुमाइंदे मोहम्मद शफ़ीक शेख खां। जी मोहम्मद शफ़ीक शेख ने तफ़सील ॾिजो। जी वकार करबला जे वाक़े खां बाद मुसलसिल बीमार रहंदड़ कैदी इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम जी शहादत जे हवाले सां रोहड़ी में मातमी जुलूस बरामद कयो वियो, जेको पंहिंजे रिवायती रस्तनि बाबे करबला जीटी रोड स्टेशन रोड खां थींदे कोट मीर याकूब अली शाह में इख्तिताम पज़ीर थियो। मां खे इहो बि ॿुधाईंदो हलां त मातमी जुलूस दौरान अंजुमन गुलामन हैदर करार अंजुमन शुहदाए करबला समेत प्रियालो करमाबाद सखर बागड़ीअ समेत मक़ामी अंजुमन नवाखानी व सीना ज़ानी कई। इन मौके ते मातमी जुलूस में शुरका लाइ थधे मिठे पाणी जी सबील ऐं लंगर लिहाज़ जो एहतमाम कयो वियो, जॾहिं त पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम भी इंतहाई सख़्त कया विया। जी।